अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भरीकार ऐं सागर नाजिया में नाज़रीन ॿ ॾींहं अॻु ऑस्ट्रेलिया सिडनी में थियल दहशतगर्दी जो वाक़ियो जंहिंजी पाकिस्तान मज़म्मत कई ऐं असां ॾिठोसीं त उन हमले खां पोइ उनजे जेके डिटेल साम्हूं अचनि पिया हमलो कंदड़नि जा उहे साम्हूं अची चुका आहिनि। अॼु कुझु वधीक तफ़सील ज़ाहिर थिया आहिनि त जेके ॿई जेके ॿुधाए पिया वञनि जेके पीउ पुट हुन मां जेको पीउ जो तालुक़ ॿुधाए पियो वञे त जेके पासपोर्ट ज़ाहिर थिया आहिनि ऐं ॼाणाए पियो वञे त भारतीय सफ़ारत खाने पारां ई उहो पासपोर्ट जारी थियो आहे। गुज़िरियल ॾींहुं नेठि भारत बि इहो एतराफ़ कयो हो ऐं ॼाणायो हो त ही भारतीय शहरी निकिता। भारत जी भरपूर इहा कोशिश त कंहिं न कंहिं तरीक़े सां इन समूरे दहशतगर्दी जे वाक़े खे पाकिस्तान सां जोड़िजे, पर नाज़रीन उहा प्रोपेगेंडा भारतीय मीडिया जी इसराइली मीडिया जी नाकाम थी आहे ऐं उन नाकारी मुहिम जे हवाले सां अॼु नाज़रीन सुसमा वारा वज़ीर अता तारड़ साहब परॾेही मीडिया सां गुफ़्तगू कई आहे। परॾेही मीडिया खे पंहिंजी ब्रीफिंग में अता तारड़ साहब जो इहो चवणु हो त नाकारी मुहिम जेका भारत पारां हलाई वई उन कूड़े बयानीअ खे असां ॾिठोसीं त कहिड़े रीति मुस्तनिद जेके इदारा हुआ आलमी मीडिया उनखे बिना कंहिं जांच जे बिना कंहिं तहक़ीक़ ऐं तस्दीक़ जे अॻियां फैलायो ऐं उन ते तमामु घणो असांखे अफ़सोस थियो आहे। पाकिस्तान ख़ुदि पाण दहशतगर्दी जो शिकार रहियो आहे ऐं वरियनि खां जेके मामला पाकिस्तान सां रहिया आहिनि उहे पिणु आलम आश्कार आहिनि, लिकल कोन्हनि ऐं उन बावजूद पाकिस्तान खे बिना कंहिं जांच जे बिना कंहिं सबूत जे दहशतगर्दी जे कंहिं वाक़े सां जोड़णु अफ़सोसनाक आहे। पाकिस्तान ज़िम्मेवार मुल्क आहे ऐं ज़िम्मेवारी जो सबूत ॾींदे पाकिस्तान न रुगो उनजी भरपूर मज़म्मत कई पर उन सां गॾोगॾु जेके बि मामला नाज़रीन हिन वक़्त ताईं ज़ाहिर आया आहिनि उन्हनि फैक्ट्स फाइंडिंग चऊं असां फैक्ट्स चेकिंग चऊं उन में बि पाकिस्तान पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। नाज़रीन अॼु जेके पंहिंजा मुंहिंजा पैनलिस्ट मौजूदु आहिनि जो कि पैनल में जेके एक्सपर्ट्स मौजूदु आहिनि उन्हनि खां सम्झण जी कोशिशि कंदासीं त ही वधंदड़ लाड़ो असां ॾिसूं था। डिसइंफॉर्मेशन जेके चयो पियो वञे ॼाणायो पियो वञे त जेको प्रोपेगेंडा जो दौरु आहे पर मुसलसल बिना कंहिं सबूत जे बिना कंहिं जांच जे पाकिस्तान खे जोड़णु मुख़्तलिफ़ वाक़िअनि खां पोइ ही छो पियो थिए, ही मुसलसल रिपीट छो पियो थिए ऐं इनखे काउंटर करण जे लाइ असांखे छा करणु घुरिजे, असांजी कहिड़ी हिकमत अमली हुअणु घुरिजे, इन ते गुफ़्तगू कंदासीं। उन खां पोइ गुफ़्तगू में नाज़रीन हिन पहलू खे बि डिस्कस कंदासीं त अव्हांखे ॼाण आहे त जेको ही सिडनी वारो वाक़ियो थियो आहे उन खां पोइ नाज़रीन भारतीय मीडिया जो जेका प्रोपेगेंडा हुई जेका नाकारी मुहिम हुई उहा त वाक़ी थी आहे सॼी दुनिया आॾो, पर अॻु ई जेका इस्लाम मुख़ालिफ़ मुहिम आहे मोदी मीडिया जी मोदी सरकार जी हाणे उन में बि असां ॾिठो आहे त गुज़िरियल कुझु वक़्त खां तमामु घणी तेज़ी आई आहे त हाणे हिन वाक़े खां पोइ जेके भारत में मुसलमान रहंदड़ आहिनि उन्हनि जे तहफ़ुज़ खे वठी करे बि सवाल मुख़्तलिफ़ पैदा थिया आहिनि उनखे पिणु सम्झण जी कोशिशि कंदासीं। ऐं हिकु ॿी ख़बर अॼु साम्हूं आई, अॼु क़ौमी असैम्बली अंदरि नाज़रीन परॾेहिनि जे हवाले सां स्टैंडिंग कमेटी जो इजलास थियो ऐं क़ौमी असैम्बली जे उन स्टैंडिंग कमेटी जे इजलास दौरान इहो इंकशाफ़ कयो वियो त पिनण तां दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां 60,000 पाकिस्तानियुनि खे डिपोर्ट कयो वियो आहे। ज़ाहिर आहे ही चङी ख़बर कोन्हे मुल्क लाइ, इन क़िस्म जूं जेके ख़बरूं अचनि थियूं जेका हिकिड़ी आलमी लेवल ते जेका हिकिड़ी कोशिशि थींदी रहे थी मुल्क जे इमेज खे बहितर करण जी, जेके मुख़्तलिफ़ साज़िशूं थियनि पियूं जेके मुख़्तलिफ़ नैरेटिव्स ठाहिया पिया वञनि उनखे काउंटर करण जूं त हे इन क़िस्म जूं जेके ख़बरूं आहिनि उनखे पिणु उन इमेज बिल्डिंग खे चऊं या उन शयुनि खे चऊं उनखे पिणु नुक़सानु पहुचाइनि पियूं त उनखे कहिड़ी रीति काउंटर करे सघिजे थो। अॼु उन ते बि पंहिंजे एक्सपर्ट सां गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदासीं। जो कि पैनल में गुफ़्तगू जे लाइ मूंसां गॾु ॿ सीनियर डिप्लोमेट्स मौजूदु आहिनि। मूंसां गॾु फॉर्मर एम्बेसडर जमील अहमद ख़ान साहब, डॉक्टर जमील मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए मौजूदु आहिनि प्रोग्राम में। हसन हबीब साहब मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम में शरीक आहिनि ऐं एयर वाइस मार्शल रिटायर्ड आबिद राव साहब भी मूंखे जॉइन किया है इन प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए। अवां सभिनी जी महिरबानी, अवां सभिनी के भलीकार, अवां गुफ्तगू के लाए वक्त कटियो। आबिद राव साहब आपसे गुफ्तगू का आगाज़ करूँगी। हमने देखा और जिस तरह से इस सिडनी दहशतगर्दी वाक़े का ड्रॉप सीन हुआ और हमने देखा कि दो के ये सारे मामला अब ज़ाहिर हो चुके हैं, किसने क्या साजिश की, किसकी क्या नीयत थी, क्या प्रोपेगेंडा था वो भी सबके सामने, लेकिन उसके बावजूद हम देख रहे हैं कि आलमी बरादरी खामोश है। आज जब आलमी मीडिया को इंटरनेशनल मीडिया को ब्रीफिंग दी गई उसमें भी इस बात का इजहार किया गया कि पाकिस्तान हर वक्त जिम्मेदारी का मुजाहरा करता रहा है, गो कि वो किसी इन्वेस्टिगेशन में पार्टिसिपेट करने की पेशकश हो या किसी भी इन्वेस्टिगेशन में ख़ुद को सामने रखकर इन्वेस्टिगेशन का पार्ट बनाने की बात हो, लेकिन पाकिस्तान ने हमेशा जिम्मेदारी का सबूत दिया। लेकिन उसके बावजूद तवातुर से ये वाक़यात का होना, उसका रीज़न आप क्या देख रहे हैं, क्या सबब आप देख रहे हैं और किस तरीके से हम इस
سچویشن کو ڈس انفارمیشن کہیں یا پروپیگنڈا کہیں، اس کو کاؤنٹر کیسے کیا جا سکتا ہے؟ یہ اس ٹائپ کا ہے کہ انڈیا تو مشہور ہے اور اس میں ہم اس کا مقابلہ نہیں کر سکتے کہ وہ جھوٹ بولنے میں، جھوٹ پھیلانے میں، اپنے عوام کے علاوہ دنیا کو بیوقوف بنانے میں. میں تو ہمیشہ آکاش وانی کی مثال دیتا ہوں، جس نے 65 وار میں لاہور پہ قبضہ کر لیا تھا. لاہور میں انہوں نے جم خانہ میں پارٹی پلان کر لی تھی جنرل چودھری نے، اور پتہ نہیں کیا کیا، اور بے تحاشا ہر لیول پہ جھوٹ بولے گئے. دیکھیں اس وقت جو انڈیا میں گورنمنٹ ہے وہ بالکل وہی گورنمنٹ ہے جو جرمنی میں تھی 1934 سے لے کے 1945 تک. ہٹلر کی حکومت تھی. جو ہٹلر کا انجام ہوا تھا مودی کا وہی ہوگا. ان کا ملک ٹوٹے گا، یہ خودکشی کرے گا. یہ بندہ جو ہے نا، اس کے علاوہ اس کو کوئی وہ اور نہیں ہے. جو ہٹلر کا ہوا تھا اس کا وزیر تھا گوئبلز، وہ ان کا میڈیا اب آ گیا. اس وقت سوشل میڈیا نہیں تھا، لیکن یہی کام وہ گوئبلز اور اس کی پوری جو وزارت اطلاعات تھی وہ کر رہی تھی کہ اتنا جھوٹ بولو کہ دنیا کو سچ لگے، بیکاز ساری دنیا کو سچائی تک ایکسیس نہیں ہوتی. یہ نمبر 1. نمبر 2، آپ کو اب چاہیے کہ اپنی صفائیاں نہ دیں کسی کو. لیٹ somebody ask you کہ اس میں کون انوالوڈ ہے. ہم خام خواہ ہر جگہ ڈیفینسو ہو جاتے ہیں، ہم صفائیاں دیتے ہیں کہ جی ہم تو خود اس کا شکار ہیں اور ہم وہ ہیں. ہم ہیں شکار، لیکن ہمارے اپنے وزیر دفاع نے پچھلے سال یہ سٹیٹمنٹ دی ہے کہ جی ہم نے یہ کسی ویسٹرن چینل کو کہ ہم یہ مجاہدین پالتے رہے ہیں جن کو بعد میں ٹیررسٹ کہلائے اور پتہ نہیں کیا کیا کہلائے. کہنے کا مقصد یہ ہے کہ ہمیں اب ان چیزوں پہ ریئیکٹ نہیں کرنا چاہیے. اگر ایک فرض کیا وہ کوئی پاکستانی بھی نکل آئے کہیں پہ، اس میں گورنمنٹ آف پاکستان کا یا پاکستانی عوام کا کیا وہ قصور ہے؟ دنیا یہاں پہ وہ امریکن سی آئی اے کا جو بندہ تھا جس نے قتل کیے تھے لاہور میں اس کا نام بھول گیا، جب یہ ریمنڈ ڈیوس وہ قتل کر کے چلا گیا، اور امریکن گورنمنٹ نے نہ آپ کو کوئی ایکسپلینیشن دی، نہ کوئی اپولوجی کی آپ سے. خود اس کو وہاں ٹرائل کیا اور انہوں نے اس کو جو بھی مناسب سمجھی سزا دی. ہم خام خواہ اپنی ایکسپلینیشنز دیتے ہیں. امریکن گورنمنٹ سے ہم نے یہ نہیں احتجاج کیا کہ جی آپ کا امریکن، آپ کا وہ نہ. امریکن گورنمنٹ نے میرے کو صفائی دی کہ جی ایک امریکن نے کیا ہے تو ساری امریکہ کی حکومت، عوام، ملک اس کا ذمہ دار ہے. یہ سلسلہ سٹارٹ ہوا تھا 9/11 سے، جب یہ ٹوئن ٹاورز پہ اٹیک ہوا. ان بندوں کے پیچھے امریکہ نے 12 لاکھ افغانی مار دیے. تو اس حساب سے پاکستان کو کچھ نہیں کرنا چاہیے. اور بیکاز دنیا اب کافی جان گئی ہے، خاص طور پہ اس مئی کے جھڑپ سے انڈیا کے ساتھ جو ہماری ہوئی ہے، کہ جناب انڈیا کیا سچ بولتا ہے، کیا جھوٹ بولتا ہے. اور انڈیا کا اپنا اب مطلب عوام کو چھوڑ دیں آپ، ان کی کانگریس پارٹی اب نہیں مانتی. بی جے پی میں کچھ اور ایلیمنٹس ہیں جو نہیں مانتے کہ گورنمنٹ جو کہہ رہی ہے صحیح کہہ رہی ہے. انہوں نے مئی میں ڈرامہ کیا، خود اپنے پلوامہ میں بندے مروائے، وہ اور جگہوں پہ ہوئے، اور پاکستان پہ الزام دے کے انہوں نے اٹیک کرنے کی کوشش کی. اللہ نے ہماری بڑی عزت رکھی. مئی میں ہم نے ان کے جہاز گرا لیے، ان کے S-400 تباہ کر دیے، 26 بیسز پہ اٹیک کیا. تو ایئر فورس نے ایسا کام کیا کہ اگلے 10 سال تک انڈیا بولنے لائق نہیں ہے. اب وہ خفت مٹانے میں کہہ رہے ہیں کہ جس سندور آپریشن ابھی چلے گا، یہ چلے گا. وہ ہر موقع پہ پاکستان کو برا ثابت کرنے کے لیے دھمکی دیتے ہیں. میں آج آپ کے چینل پہ یہ کہنے کو تیار ہوں، انڈیا میں ہمت نہیں ہے آپ کو اٹیک کرنے کی. نہ ان کی ایئر فورس اس لائق ہے، نہ ان کی نیوی اس لائق ہے. فوج تو کبھی بھی نہیں تھی. تو اس لیے کہنے کا مقصد یہ ہے کہ انڈیا کے پروپیگنڈے کو ہمیں کوئی بھاؤ نہیں دینا چاہیے. وہ جو مرضی بھونکتے پھریں سارے دنیا کے چینلز میں، ان کے ٹی وی پہ ڈیبیٹ کریں. ان کے ذہن اتنے چھوٹے ہیں، وہ سوائے پاکستان کے موضوع نہیں کرتے. مجھے افسوس اپنے میڈیا پہ ہوتا ہے کہ ہم نے امپورٹنٹ نیشنل ایشوز ڈیبیٹ کرنے بند کر دیے ہیں. کسی نے مئی کے بعد یہ نہیں کہا کہ بھائی کشمیر کا اب مسئلہ حل ہونے کا ٹائم ہے. کوئی حل کے لیے کوئی تو فارمولے نکلیں. ٹی وی ہمارا ڈیبیٹ کر رہا ہے صرف کہ جی ملک ترقی کر رہا ہے، جس کی کوئی اور سائن نہیں ہے. ملک مستحکم ہو گیا ہے، آپ کے کمپنیاں فوراً چھوڑ کے جا رہی ہیں، کوئی انویسٹمنٹ نہیں آ رہی ہے، بے روزگاری بڑھ رہی ہے، تعلیم کا حال برا ہے، صحت کا حال برا ہے. ان چیزوں پہ توجہ دے دیں اور تھوڑا سا باہر نکل کے. اور دوسری افسوسناک مجھے ناجیہ بات یہ لگتی ہے کہ ہم بھی انڈیا اسپیسیفک ہو گئے ہیں ہر چیز پہ. انڈیا کا پیچھا چھوڑیں اور ہم صرف جنگ کی باتیں کر رہے ہیں کہ وہ جنگ کرے گا ہم اس کا منہ توڑ دیں گے، وہ یہ کرے گا. لیٹس گیٹ آؤٹ آف دس. کوئی اور طریقہ ہے انڈیا کے ساتھ، یا ہمارے یہی تعلق رہیں گے جنگ کے کہ وہ کچھ کریں گے تو ہم ان کا منہ توڑیں گے، اور وہ ہمیں یہی دھمکی دے رہے ہیں کراچی پہ قبضہ کرنے کی، کراچی کو تباہ کرنے کی. آئی مین
इंडिया पाकिस्तान में 140 करोड़ उनके अवाम है, 25 करोड़ हमारे हैं। 165 करोड़ में क्या कोई सेन एलिमेंट नहीं है जो कह रहे हैं कि यार इंसान के बच्चों की तरह लेट्स लिव, कोई और वो आ जाए। लेकिन हम मौका नहीं छोड़ते वो हमें खराब करने का, हम उसका जवाब देने का। इसलिए मेरी तो ज़ाती राय नाजिया ये है कि इस चीज़ को बिल्कुल आप जो है ना कोई घास ना डालें, कोई तवज्जो ना दें। हमने कोई जवाब इंडिया को नहीं देना। अगर वो मुसलमान है तो दुनिया में 1.5 अरब मुसलमान हैं। अगर वो इंडियन है तो इंडियन गवर्नमेंट उसका हैंडल करे। पाकिस्तान खाम खा एक रिएक्ट कर रहा है। मैं तो जिस दिन से ये वाक़या हुआ है, और ये दुनिया भर में होता है, अमेरिका में भी ये होते हैं, वो ना उसका मजहब डिस्कस करते ना इसका डिस्कस करते कि किस मुल्क का वो है। एक स्कूल में फायरिंग करके 10 बच्चे मार दिए, 20 को इंजर कर दिया। टेररिज्म सारी दुनिया में इस वक्त हो रहा है, सारी दुनिया में। लेकिन हमें डिफेंसिव होने की ज़रूरत नहीं है। हमें हाँ अपने मुल्क में ऐसा कोई अगर चेन है, जैसा कोई सोर्स है, ऐसा कोई जैश बना हुआ है या कोई और ऐसी, ये इसकी इजाज़त नहीं देनी चाहिए। हमें अपनी हिफाजत के लिए उनको बैन करना चाहिए। ये हमीद गुल का दौर गुजर गया जब आप इनको पालते थे कि ये इंडिया में उनको एंगेज रखेंगे तो क्या होगा। वो उस वक्त के लिए शायद ठीक हो पॉलिसी, बट आज वो ठीक नहीं है। आप अपनी नेशन बिल्डिंग करें, अपनी कौम को मजबूत करें। मेरा तो कहने का यही। राव साहब अभी की बात को आगे बढ़ाऊंगी। डॉक्टर जमील साहब अवां छा चवंदो, जेका ॻाल्हि राव साहब कनि पिया त डिफेंसिव अप्रोच के छॾे रियलिस्टिक अप्रोच के वठणो पवंदो, पंहिंजनि इशूज़ ते पंहिंजनि मसलनि ते फोकस करण वक़्त जी ज़रूरत आहे। न हिन में त का ॿ ओपिनियन या ॿ राय थी नथा सघनि न। या त हक़ीक़त जेका आहे उहा हक़ीक़त पधरी थी पवंदी आहे हमेशह। उन में त सचाई में त काफ़ी वॾी ताक़त आहे। तव्हां ॾिसो त असां जंहिं ज़माने में असांखे डोनाल्ड ट्रम्प चवंदो हो त ही डिसीटफुल एंड डूबियस आहिनि, इहा पुराणी ॻाल्हि त न आहे, 1918 जी ॻाल्हि आहे जेॾी महिल हुकूमत में आयो हो डोनाल्ड ट्रम्प साहब, त उन पाकिस्तान लाइ कहिड़ा अल्फाज़ इहे ॿई लफ़्ज़ त मूंखे बि यादि आहिनि त डिसीटफुल एंड डूबियस पाकिस्तान आहे। छो जो उन ज़माने में असां जेको आहे उहो हक़ीक़त हाल ते भरोसो न कंदा हुआसीं। असां वरी नैरेटिव फॉल्स ग्राउंड्स ते नैरेटिव ठाहींदा हुआसीं। हाणे मार्काए हक़ ऐं इहा जेका जंग थी इंडिया सां, इन खां पहिरियां जेके 5-6 ॾियारा पहिरियां बयानात निकिता पाकिस्तान जी तरफ़ां, या जेके पाकिस्तान जी नेशनल सिक्योरिटी कमेटी जी तरफ़ां जेके बयान निकिता उहो बिल्कुलु हक़ीक़त ते हुया ऐं उहो बिल्कुलु ट्रांसपेरेंट हुया। त जेॾी महिल का शइ ट्रांसपेरेंट हुजे, हाणे मिसाल तौर ते छा हुई ॻाल्हि हुन में, 26 अप्रैल ते जेका पहिरीं मीटिंग थी उन जो जॉइंट स्टेटमेंट निकिती, हिकिड़ी कम्युनिके निकितो नेशनल सिक्योरिटी कमेटी जो, त उन में को 17 खण पॉइंट हुया। उन 17 पॉइंटनि में हर का शइ पाकिस्तान ॿुधाए छॾियो आहे असां ते हमिलो थींदो त असां ज़रूरु जवाबु ॾींदासूं। ऐं असां तव्हां जेको आहे अॻु भराई कई ते असां उन ते बिल्कुलु चुप न वेहंदा हुआसीं। पाणी जे तव्हां बंदि कयो त कंदव त असां जंग उनखे तसवुरु कंदा हुआसीं। ऐं उन में ॿिया बि पॉइंट्स खोड़ सारा ते जीअं असां तव्हां सफ़ारतकार कढंदव त असां तव्हां सफ़ारतकार कढी छॾींदासीं। अहिड़ा ई खोड़ सारा ॿिया पॉइंट हुया। ऐं जेॾी महिल उहो वक़्तु आयो त पाकिस्तान बिल्कुलु उन मुताबिक़ जीअं रोड मैप हूंदो आहे उन मुताबिक़ पाकिस्तान उन ते अमल कयो त पाकिस्तान जी हिन में इज़त वधी ऐं इंडिया जी इज़त इन करे ख़राबु थी त इंडिया उहा ॻाल्हि शुरू कई जेको पाकिस्तान कंहिं ज़माने में कंदो हो, ऐं इंडिया उहो चवणु शुरू करे छॾियो असां कराची पोर्ट ते पहुतियासीं, कराची पोर्ट ते बसि बाहि भरी पई आहे, असांजी फ़ौजूं लहण वारियूं हुन लाहौर में जेको आहे उते असां पहुची वियासीं, उते असां लाहौर पोर्ट ते पहुची वियासीं। अहिड़ी क़िस्म जूं उन्हनि हरकतूं कयूं ते पंहिंजे नज़र में पाण किरी पिया। ऐं इन जो सबबु छा थियो त सॼी दुनिया में तव्हां ॾिठो हूंदो त पाकिस्तान ते क्रिटिसिज़म पाकिस्तान ते न आई उन जंग जे दौरान, या हाणे जी असां ॻाल्हि था कयूं पिया। असां सिडनी जी ॻाल्हि जेका हाणे गर्मा गर्म ॻाल्हि आहे, उन में सिडनी में पहिरीं गोली निकिती आहे बंदूक मां, फायर कयो आहे नवीद अकरम ऐं उनजे पुट। जीअं फायरिंग थी आहे कुझु मिंटनि में वावेलो थी पियो। ख़बर पई त जेके सोशल मीडिया हुया तल अवीव खां जेके निकिरनि पिया, जेके अफ़गानिस्तान मां निकिरनि पिया, जेके इंडिया मां निकिरनि पिया, उहे उन्हनि शुरू कयो त जेके ॿिया चैनल उन्हनि बि देरि न कई, खोड़ सारनि जेको आहे उन्हनि खे कोट करणु पोइ उन में फेक तस्वीरूं बि उन्हनि शुरू करे छॾियूं ॾियणु।
त पोइ जीअं जीअं ॻाल्हि, पर हिन में तव्हां मेच्योरिटी ॾिसो त केतिरी बहितरीनु मेच्योरिटी ऑस्ट्रेलियन ॾेखारी त उन्हनि जेसीं ताईं उन्हनि ख़बर न पई त उन्हनि कुझु कलाक वरिता, उन खां बाद ऑस्ट्रेलियन पुलिस चयो त बाबा ही माण्हू 1919 खां वठी असांजे ऑब्ज़र्वेशन में हुयो, इहो माण्हू पोइ वरी फिलिपीन मां ॿियो बयानु आयो आहे, पोइ हिननि जो सभिनीनि जो मुंहुं बंदि थियो आहे। फिलिपीन मां हिकिड़ो बयानु आयो त ही माण्हू फिलिपीन में 1 नवंबर ते 2025 में आयो हो ऐं उते हिते वियो हो उन इलाइक़े में जंहिं इलाइक़े में शिदत पसंदी ऐं जो नालो आहे मिंडानाओ उहो इलाइक़ो आहे जंहिंमें अबू सैफ जा जेके इंसर्जेंट ऐं दहशतगर्द आहिनि उहे उन इलाइक़े में रहंदा आहिनि। ऐं उते उन जी सॼी स्पोक्स पर्सन आहे इमिग्रेशन जो, उन बयानु ॾिनो, डाना संडवाल उन बयानु ॾिनो त बाबा ही माण्हू असां वटि आयो, इन पासपोर्ट इंडियन पासपोर्ट ते आयो, इन जो पुटु साण हो जंहिंजी नेशनलिटी हुई ऑस्ट्रेलिया। पोइ खणी जान छुटी, न त पोइ हर को चैनल जेके आहिनि न जाॾो काॾो पाकिस्तान जी ॻाल्हि शुरू थी पई। असांखे अलाए केतिरनि चैनलनि वरितो इन ते लिंक ते, वीडियो लिंक ते, उहे बि पाकिस्तान जे हिन मामले में पुछनि पिया त जेको हाणे कंक्लूडिंग रिमार्क्स में जेके मां ॾियणु पियो चाहियां उहो हीअ आहे त हा असां जॾहिं खां वठी पंहिंजे नैरेटिव में ट्रांसपेरेंसी आंदी आहे तॾहिं खां वठी असांजे मज़बूती असांजी ॻाल्हि में आई आहे, असांजे इमेज वधियो आहे ऐं मार्का हक़ ज़ाहिर आहे। ऐं असांजो दोस्त ऐं असांजो मायानाज़ एयर कमोडोर साहब वेठो आहे, मायानाज़ एयरफोर्स जो, जंहिं असांखे एतिरी इज़त ॾियारी पाकिस्तान खे ते इंडिया आख़िर वक़्त ताईं न मञियो त हुन जा 7 जहाज़ या हुन खां वधीक 10 किरिया आहिनि। भई त डोनाल्ड ट्रम्प खे शाबाश आहे त हुन छा वेंजा भेरे, उन चयो आहे त इहे जहाज़ किरिया आहिनि ऐं पाकिस्तान जहाज़ किरिया आहिनि। हाणे त नंबर प्लेट वग़ैरह टेल नंबर वग़ैरह उहे सभु कुझु शयूं अची त वाए मां कनेक्ट मां इन करे थो कयां इहे सभु ॻाल्हियूं त जेकी ताक़त आहे उहा आहे ताक़त ट्रूथ में, ट्रूथ न हूंदी ताक़त न हूंदी। हाणे इहो माण्हू 50 वरनि जो जेको 1900 साजिद अकरम 1919 खां वठी ऑस्ट्रेलियन पुलिस जे ऑब्ज़र्वेशन में, हाणे हिते ॿी हिकिड़ी ॻाल्हि निकिरे थी पई ऐं उहो बि अॻिते वञी ॾिसूं त खुलंदी। शक माण्हुनि खे इहो थो थिए पियो, कुझु एनालिस्ट ही बि सोचनि था पिया त यार जीअं ट्रांसनेशनल टेररिज़म इन्हनि करायो इंडियन, पाकिस्तान खे केॾी महिल बदनाम कनि था, केॾी महिल ॿिए कंहिंखे बदनाम कनि था पिया, सिखनि खे बदनाम था कनि, त किथे ट्रांसनेशनल टेररिज़म वारो किसो त न आहे जीअं कैनेडा में प्रदीप सिंह वारो हुते निकितो, जीअं अमेरिका में, त ईअं त न आहे कहीं ते छोजो हुनजो पासपोर्ट बि उतां ठहियो आहे ऐं उहो माण्हू ज़ाहिर आहे अॻिते वञी ख़बर पवंदी त केतिरो राब्ते में रहियो आहे, त जे ही अहिड़ो सिलसिलो को आहे त इहा ॻाल्हि बि पधरी थी पवंदी। असां त हिन मामले में एहतियात बरतंदा आहियूं त भाई जेसीं ताईं ॻाल्हि साम्हूं न अचे। पोइ सोशल मीडिया ऐं इंडियन चैनल त क्रिकेट जी शर्ट जेका पाकिस्तानी क्रिकेट जी उहा शर्ट पातल हुई हिन माण्हू खे जंहिं इहे फायरिंग कई आहे, माण्हू मारिया आहिनि मुंडी एयरपोर्ट ते, त हेसीं ताईं उहो कंदा आया आहिनि। ऐं पोइ वञी जेॾी महिल साबित थी वई आहे ॻाल्हि फिलिपीन जे बयान खां पोइ उन जे स्पोक्समैन जे, उन खां जिथे साबित थी त हा ही माण्हू जेके उतां जा आहिनि, पोइ थोरो आस्ते आस्ते उन्हनि खे शर्म अचणु शुरू थी, आस्ते आस्ते पूरो उन्हनि जो बिल्कुलु ज़मीन साहब तव्हां बिल्कुलु दुरुस्त फरमायो। ऐं ज़ाहिर आहे इहो सिलसिलो उते रुकियल असांखे नज़र कोन आयो, उन खां पोइ बि असां ॾिठोसीं त वाक़िया थियनि पिया। आपकी तरफ आऊँगी हसन हबीब साहब, ज़रूर बताइएगा, इस पर कमेंट कीजिएगा कि अब ये सारी सिचुएशन ने मौजूदा चैलेंजेस पर ये जिक्र भी हुआ कि हमें अपने मसाइल पर अपने चैलेंजेस को देखने की ज़रूरत है। तो डिसइंफॉर्मेशन या जो मनफी एक प्रोपेगेंडा या नैरेटिव इस वक्त एक बहुत बड़ा चैलेंज है और उसका शिकार हम भी होते रहे हैं और अब भी हो रहे हैं। इसको कैसे काउंटर किया जा सकता है? सफारती महाज पर, डिजिटल महाज का भी यहाँ पर जिक्र हुआ, हमारी क्या पॉलिसी होनी चाहिए, क्या हिकमत अमली होनी चाहिए सर? बहुत शुक्रिया। एक तो देखिए जो मेरे दोनों सीनियर थे कॉलीग्स, उन्होंने बिल्कुल सही पिक्चर पोर्ट्रे की है। आपका जो सवाल है कि हम इसको काउंटर कैसे करें, तो देखिए बहुत मुश्किल काम है मौजूदा दौर में। अभी आपने देखा कि इंजर्ड लोगों की फेक तस्वीरें आ गई, नैरेटिव्स फेक बिल्ट हो रहा है पाकिस्तान के खिलाफ।
اور ہم لوگ جو ہیں، راؤ صاحب بالکل صحیح کہتے ہیں، ہم اپولوجیٹک ہیں، بجائے اس کے کہ ہم اپنا ایک خود پلان بنائیں کہ ان فیوچر اگر کوئی ایسی بات ہوتی تو ہم کیسے ریئیکٹ کریں. ہمارے اپنے لیڈرز جو ہیں وہ امپلسو بیانات دے دیتے ہیں جن سے ہم لائم لائٹ میں آ جاتے ہیں بلا وجہ. تو ہمیں ایک پالیسی ڈیوائز کرنی چاہیے جس میں ہمارے سیکیورٹی ایکسپرٹ ہوں، جس میں ہمارے ملٹری ایکسپرٹ ہوں، ڈپلومیٹ ہوں، پولیٹیشین ہوں، اور سب مل کے یہ طے کریں کہ اگر کوئی بھی واقعہ ہوگا تو ہماری رسپانس کیا ہوگی. ہمیں ایک کریڈیبل رسپانسبل میڈیا بلڈ کرنا پڑے گا، اور ہم اپنی نیریٹو کو سیدھا سیدھا پیش کریں. جیسے امبیسڈر جمیل نے کہا کہ ٹروتھ جو ہے اس کی فورس ہے، واقعی فورس ہے. تو ہمیں اپنا نیریٹو سیدھا رکھنا چاہیے. ہمیں اپنے ڈپلومیٹس کو دوبارہ سے ٹرین کرنے کی ضرورت ہے. اس وقت بہت اچھی ٹیم باہر ہے. all we have to do is to sensitize them on how to respond. اسی طرح سے ہمارے پولیٹیشین ہیں، اسی طرح سے ہمارے وزیر ہیں، ہم نے ان کو یہ سمجھانا ہے کہ بھئی آپ نے کیا بولنا ہے. ہمارا اپنا جو ہمیں بجائے اس کے کہ ہر بات پہ ہمیں رسپونڈ کرنا چاہیے، ہمیں کوئی ضرورت نہیں رسپونڈ کرنے کی. ڈس انفارمیشن پہ انڈیا یہ پہلا واقعہ نہیں جس میں انڈیا خراب ہوا ہے. اس سے پہلے آپ کو یاد ہوگا یورپ میں پتہ نہیں کتنی ڈس انفارمیشن لیبس کا ذکر ہوا تھا، اور انڈیا کے بارے میں اب دنیا جاننے لگی جیسے اسرائیل کے بارے میں جاننے لگی. ابھی آپ دیکھیں ہمارے خلاف تو پروپیگنڈا ہو رہا ہے، ایران کے خلاف بھی بہت ہو رہا ہے، اور بار بار اسرائیل یہ کہہ رہا ہے کہ نہیں جو ہے ایران جو ہے بلا وجہ جوز کے خلاف کام کر رہا ہے اور جوش کلنگ میں وہ ہر جگہ انوالو ہوتا ہے. وہ کوشش کریں کسی طرح ایران کو بھی ٹریک کر لیں. تو اس زمانے میں جو اتنا مشکل ہے، اور آپ دیکھیں یہ آسان کام نہیں ہے. انڈین میڈیا کو ڈسکریڈٹ کرنا will take a very very long time، اور ہمیں بہت پیشنس کے ساتھ اور ٹیکنیکل چیزوں کے ساتھ آگے بڑھنا ہے. کیونکہ دیکھیے جو پکچر آتی ہے اس کو ہمیں کرٹیکلی ڈیجیٹلی اینالائز کرنا پڑے گا. جو پرنٹ مل جاتے ہیں، فیک تصویر فیک ہوتی ہے. جیسے ابھی اسی کیس میں جو ایک زخمی کا انٹرویو آیا فیک آیا جس کے منہ پہ پینٹ وینٹ لگا کے دکھایا، تو اس کی جب سسٹم کو اینالائز کیا گیا، بیک گراؤنڈ کو اینالائز کیا گیا، تو پتہ چلا وہ فیک تھا. اور جن لوگوں نے یہ پروموٹ کیا آپ یقین مانیں وہ رجسٹر اس وقت میں جب وہ فائرنگ ہو رہی تھی. تو ہمیں ان چیزوں پہ بہت ٹیکنیکل ایکسپرٹیز بلڈ کرنی ہے. ہمیں اپنے میڈیا کو رسپانسبل اور کریڈیبل بنانا ہے. اب ایسا نہ ہو کہ ہمارا میڈیا کا نیریٹو جو ہے وہ فیک ہو. جب تک آپ دنیا میں مسلسل اپنا نیریٹو سچائی سے پیش نہیں کریں گے آپ کی کریڈیبلٹی نہیں ہوگی. اگر ہمارا میڈیا بھی اتنا ہی ایکسائٹمنٹ میں ہر چھوٹی خبر لے کے اس پہ رسپانس کرے گا تو کچھ ہوگا. اور آئی فلی ایگری کہ ہمیں اپنے نیشنل ایشوز پر زیادہ توجہ دینی چاہیے، اپنی سیکیورٹی پہ زیادہ توجہ دینی چاہیے، اور کوشش کرنا چاہیے کہ ان اتنے برے حالوں میں بجائے اس کے کہ ہم بیٹھ کے صرف رسپانس پہ لگے ہوں، ہم اپنا اوریجنل نیریٹو بلڈ کریں کہ ہم نے کیا بولنا ہے کشمیر کے اوپر، ہم نے کیا بولنا ہے افغانستان کے اوپر، ہم نے مڈل ایسٹ پہ کیا بولنا ہے، انڈیا پہ کیا بولنا ہے. دیکھیے انڈیا جو ہے مودی سرکار وہ کام کر دے گی جو کوئی نہیں کر سکا، اور وہ ہے انڈیا کے ٹکڑے. انڈیا میں جتنے کرائسس مودی صاحب کریٹ کر رہے ہیں، تو ہمارے لیے تو یہ ایک اچھا ہے کہ ہم اپنے سیدھے رستے پہ کھڑے رہیں اور ان کا انتظار کریں کہ وہ کب فال کرتے ہیں، اور وہ فال کریں گے. کیونکہ جس طرح ابھی جو فگرز آ رہی ہیں آپ کو اگر آپ ریسرچ کروائیں آپ کو سن کے حیرت ہوگی کہ انڈین اکنامک ایکسپرٹ کہتے ہیں کہ جو جی ڈی پی مودی صاحب لے کے بہت شائننگ انڈیا پروموٹ کر رہے ہیں اس سے 50% ٹھیک ہے. وہ 10 سال پرانی جی ڈی پی کو لے کے وہ پوری دنیا کو اٹریکٹ کر رہے ہیں، اور آپ دیکھیں گے بہت جلدی کہ انڈیا کے ساتھ پرابلم شروع ہو جائیں گے اور انٹرنل ان کے ہوں گے. تو ہمیں زیادہ پریشان ہونے کی ضرورت نہیں. ہمیں دنیا کو کشمیر اور اپنے نیریٹو پر بات کرنے دینا چاہیے بجائے اس کے کہ کہیں سے الزام لگے. انڈیا لگائے گا، دیکھیے انڈیا کیوں نہیں لگائے گا، اور افغانستان اس کے ساتھ ہے، اسرائیل اس کے ساتھ ہے. اسرائیل کو بہت تکلیف ہے کہ پاکستان ایک مسلمان ملک کیوں نیوکلیئر ہے، اور ان کو یہ بھی خطرہ ہے کہ اب سعودی عرب کے ساتھ آپ کا ڈیفنس پیکٹ ہے، خدا نہ خواستہ آپ کہیں سعودی عرب کو بچاتے ہوئے اسرائیل سے نہ ٹکرا جائیں. تو اسرائیل کے لیے بہت بڑی ورثم ہے، ان کے آلریڈی پرابلم شروع ہیں. تو اسرائیل اس پروپیگنڈا میں بہت آگے ہوتا ہے، وہ بھی کوشش کرتا ہے. اور آپ دیکھیں پروپیگنڈے کی فورس کتنی ہے. آپ کو یاد ہوگا ایک ملیشین جہاز تھا جو
غائب ہوا اور اس کے بعد پتہ نہیں کہاں سے ملا, تو انڈینز نے فوراً اعلان کر دیا کہ وہ بلوچستان میں پایا گیا ہے. بالکل. بھائی بلوچستان میں کیسے پہنچ گیا؟ بیچ میں اتنا بڑا انڈین چین ہے انڈمان آئلینڈز کی, آپ کے ریڈار پہ کیوں نہیں آیا اگر وہ پاکستان کی طرف جا رہا تھا؟ تو آل دس نیریٹو جو اب دنیا میں ہم دیکھ رہے ہیں, اس میں پروپیگنڈے کا ایلیمنٹ بہت زیادہ وہ ہے. اور دیکھیے آپ خود میڈیا کی ہیں, آپ کو یہ پتا ہوگا کہ اس وقت دنیا کا میڈیا جو ہے وہ خبر کے لیے پاگل ہوا پڑا ہے. ان کو کوئی خبر ملتی ہے تو وہ فوراً اسی کے پیچھے لگ جاتے ہیں, اب چاہے وہ فیک ہو چاہے اصلی. کسی کے پاس اتنا میڈیا میں ٹائم نہیں ہے کہ وہ نیوز کی اوتھینٹسٹی کے پاس جائے, کیونکہ ہر میڈیا دوسرے سے سبقت لے جانا چاہتا ہے کہ ہم بالکل نے حسن سب سے صاحب, پہلے خاص یہ کر کے بتایا. سوشل میڈیا اس سلسلے میں بالکل آپ درست فرما رہے جی ہیں. جی عبد بالکل. الرؤف صاحب, جیسے کہ اس کو حسن خاص حبیب طور صاحب پہ نے کہا, ڈاکٹر جمیل صاحب نے کہا کہ ہمیں اپنے اوریجنل نیریٹو کو بلڈ کرنا ہوگا, پھر اس کی پروموشن کرنی ہوگی دنیا کے اندر, اپنے نیشنل ایشوز کو دیکھنا ہوگا, اس پر فوکس کرنا ہوگا. لیکن ساتھ ساتھ ہم یہ بھی دیکھ رہے ہیں جیسا کہ کہا گیا کہ یہ جو پروپیگنڈا ہم نے دیکھا یا ایک نیگیٹو کیمپیننگ, یہ بھی ساتھ ساتھ چلتی رہے گی. تو ابھی مئی کے بعد اسپیشلی ہم دیکھ رہے ہیں کہ جو ایک پوری جو پاک فورسز کے ہاتھوں جو شکست نصیب ہوئی بھارت کو, وہ ایک نائٹ میئر بنی ہوئی ہے بھارت کے لیے. آج پرتھوی راج صاحب کی جانب سے شکست کا اعتراف ہو یا اس سے پہلے والے معاملات اور واقعات ہوں, آپ کیسے دیکھ رہے ہیں کہ اس کے ریپرکشنز خود بھارت کے اندر, جیسا کہ حوالہ بھی دیا گیا, آپ کس حد تک جاتے ہوئے دیکھ رہے ہیں وہاں پر جو, اور سڈنی واقعے کے بعد یہ سارے معاملات سامنے آنے کے بعد کیا دیکھ رہے ہیں آپ صورتحال وہاں پر بنتے ہوئے؟ دیکھیں ناجیہ, میں ایک اور چیز کہوں گا. جمیل صاحب نے بڑی اچھی بات کی کہ سچ ہمیں بولنا چاہیے. یہ ہمارا سائیکل الٹ ہے. امریکہ میں جب یہ کلنٹن کے ساتھ ہوا تھا واقعہ, اس خاتون کا, ان کے دفتر کے سٹاف کی, تو اس نے پرسنل لیول پہ سچ بولا تھا, قوم سے اپنے سچ بولا تھا. لیکن امریکہ ایٹ انٹرنیشنل لیول اپنے انٹرسٹ کے لیے بہت جھوٹ بولتی ہے. ویپنز آف میس ڈسٹرکشن کے نام پہ عراق پہ اٹیک کر دیا. ہم اپنی قوم سے جھوٹ بولتے ہیں لیکن دنیا کے سامنے ہم سچ بولتے ہیں. مثال کے طور پہ ہمارے وزیر ہوا بازی نے 5 سال پہلے کہا کہ ہمارے پی آئی اے کے پائلٹس کے فیک لائسنس ہیں, جعلی ہیں, فلانا ہے. پی آئی اے آج تک اس صدمے سے نہیں نکلی ہے, ان کی جہاں جہاں ایریا بین ہوا ہے. مطلب اگر یہ تھا, آپ ایکشن پہلے لیں, آپ ان کو سزا دیں. وہ تو کسی کو سزا نہیں ہوئی جنہوں نے فیک لائسنس ایشو کروائے تھے یا کیے تھے. بالکل. تو اس لیے یہ سچ اور جھوٹ جو ہے نا ڈپلومیٹک لیول پہ آپ کو نیشنل انٹرسٹ کو دیکھ کے کرنا پڑتا ہے. امریکہ بہت جھوٹ بولتا ہے دنیا میں, اور بڑے بڑے ملک ہیں. میں سب کی مثالیں آپ کو دے سکتا ہوں, پروگرام آپ کا بہت لمبا ہو جائے گا. ہمیں انڈیا کے خلاف, دیکھیں آپ پہلے تو یہ طے کریں کہ آپ نے جنگ کر دی. جی راؤ صاحب, ابھی صاحب میری آواز آپ تک پہنچ رہی ہے؟ کہ اب کیا یہی رستہ ہے؟ ہم نے اگلے 100 سال بھی اپنی اگلی 3 جنریشن انڈیا کے ساتھ جنگ میں گزارنی ہے. اب ہمارا نیا دشمن کھڑا ہو گیا ہے جس کو پہچانا ہم نے اب ہے, وہ ہے افغانستان. ورنہ یہ سن 47 سے آپ کا دشمن ہے. انہوں نے ہر لیول پہ پاکستان کو تکلیف دی ہے, شرمندہ کیا ہے, نقصان پہنچایا ہے. یہ اب آپ کے دوسرے دشمن سے مل گیا ہے. تو کہنے کا مقصد یہ ہے کہ آپ پہلے اپنا گھر ٹھیک کریں. ہم تو جھوٹ بول رہے ہیں کہ اکنومیکلی ہم بڑے اسٹرانگ ہو گئے ہیں, مستحکم ہو گئے ہیں, ترقی پہ ایگریکلچر. آپ کا 4 سال پہلے 6% گروتھ تھا ریٹ, اب وہ 2% بھی نہیں ہے. تو آپ میں اسٹرینتھ کہاں سے آئی؟ کتنے انٹرنیشنل آپ کے یہاں انویسٹمنٹ آئی ہے, کتنے اسکول آپ نے بنائے ہیں, کتنے اسپتال بنائے ہیں, کتنے روزگار آپ نے کریٹ کیے. ہر دفعہ کوئی نئی فکر میں پڑھتا ہوں کہ 12 لاکھ پاکستانی چلے گئے, 20 لاکھ پاکستانی 1 سال میں چلے گئے ہیں روزگار کی تلاش میں. یہ ہمارے لیے شرم کا مقام ہے کہ اپنے جوانوں کو ہم تعلیم نہیں دے سک رہے. جن کو تعلیم دے دی ان کو روزگار نہیں دے سک رہے, جن کو روزگار دیا ہے ان کو کوئی سیکیورٹی نہیں دے رہے. تو اپنا گھر ٹھیک کرنے کی بہت زیادہ ضرورت ہے. انٹرنیشنل چیمپئن بننے کی ہمیں کوئی ضرورت نہیں ہے. انڈیا کتنا جھوٹ بولتا ہے ساری دنیا جانتی ہے, لیکن جھوٹ دوسری قومیں اس لیے قبول کرتی ہیں, ان کا انٹرسٹ ہے. پیپسی والا کنسرن نہیں ہے, ان کے لیے وہ 1.5 ارب کی وہ مارکیٹ ہے. کوک والا یا اور جو یہ انٹرنیشنل برانڈز ہیں, وہ پاکستان کے سچ کو بھی جو ہے نا وہ سچ نہیں مانیں گے کیونکہ ان کا انٹرسٹ پاکستان میں کم ہے. دے کین اگنور, لیکن ادھر وہ جائیں گے. اس لیے ہمیں ان چیزوں پہ وقت نہیں ضائع کرنا چاہیے. آپ نیشن بلڈنگ کریں, انٹر پروونشل ہارمنی آپ ٹھیک کریں,
सारे सूबों को आप यकीन दिलाएं कि सबको फेयर ट्रीटमेंट मिल रही है। आपकी पेस डेवलपमेंट की कम से कम एक होनी चाहिए, अगर आप स्टेट ऑफ डेवलपमेंट पे एक जैसे नहीं है तो दीज आर द मोर इम्पोर्टेंट थिंग्स। आपने पानी के इशू पे क्या किया है, आपने कश्मीर इशू पे क्या किया है, मे के बाद आपने इतना वो किया कि जी इंटरनेशनलाइज हो गया तो हमने क्या फ़ायदा उठाया, कोई नई पॉलिसी बताई है? आप टीवी पे डिबेट करवा दें, अगले 3 महीने डिबेट कराएं कि जी आपको पता चलेगा हमारे पाकिस्तानी अवाम, हमारे सियासतदान, हमारे इंटेलेक्चुअल जो हैं वो क्या सोल्यूशन मांग रहे हैं कश्मीर का, या सिर्फ जंग एक तरीका है। तो मैं तो इस उसमें हूँ कि हमें इस चीज़ से निकलना चाहिए और नेशन बिल्डिंग की तरफ आप आएँ, वो ज़्यादा ज़रूरी है बनिस्बत इंडिया को नीचा दिखाना। हमें अब कोई ज़रूरत नहीं है, इंडिया की ऑलरेडी साख इतनी ख़राब हुई है कि हमें मज़ीद उस पर करने की ज़रूरत, ना हमें सफाई देने की ज़रूरत है। इंडिया झूठ बोलता है, सारी दुनिया को पता है कि इंडिया कितना झूठ बोलता है, पाकिस्तान कितना बोलता है। हमें किसी को सफाई देने की ज़रूरत नहीं है। हम एक सॉवरन स्टेट बन के, एक ताकतवर इंडिया का मुकाबिल बन के हम उभरे हैं, तो लेट्स मेंटेन दैट स्टेटस। इंडिया का जो झूठ बोलता है बोलने दें कि वो जख्मी गलत लिया है, मतलब उन्होंने पुलवामा में किया, पहलगाम में ये किया उन्होंने, और अब तो इंडियन अवाम उनको डाउट कर रहे हैं, वो मानते नहीं है कि बीजेपी का वो है। वो ठीक है, फेस सेविंग के लिए पाकिस्तान को 2-4 गालियां देते हैं उनके मीडिया पे आके, बट इन देयर हार्ट्स दे नो। इनके बहुत से लोगों को मैं मुल्क से बाहर मिला हूँ, उनको पता है उनके साथ हुआ क्या है। ये राफेल के हमने तो टेल नंबर बता दिए कि जहाज का नंबर ये था, 4 का ये टेल नंबर है। अगर आप सच्चे हैं तो वो हमें वो जहाज दिखा देंगे, वो खड़ा हुआ है अभी भी अपने पाँव पे, उड़ रहा है या क्या कर रहे हैं, वो नहीं कर सकते। अब उनके हर लेवल पे ये बात एडमिट हो रही है कि उनके जहाज गिरे हैं, उनका S-400 तबाह हुआ है, उनके बेसिस पे नुकसान हुआ है। बिल्कुल। इतने फौजियों को उठा के वो गैलेंट्री मेडल दे दिए कि इसने जान गंवाई, पॉस्ट्यूमस अवार्ड्स दिए, वो आखिर मतलब कोई कोविड से तो नहीं मरे। तो वो जो दोगलापन है उनकी गवर्नमेंट का या हमारे सबसे बड़े दुश्मन का, वो सारी दुनिया को पता चल गया है। हमें अब अपने नेशन बिल्डिंग की बात करें, आप स्कूल खोलें, एजुकेशन खोलें, आप बताएं कि अगले 5 साल हमने क्या डेवलपमेंट करनी है और क्या करना है। ये कर्जे ले लेके मतलब हर हमारा मिनिस्टर जाके $1 बिलियन ADP से वर्ल्ड बैंक से ले आता है, ये कोई तीर मारने वाली बात नहीं है। मतलब वी आर मूविंग फ्रॉम क्राइसिस टू अ बिगर क्राइसिस, लेकिन हम असल मौजूआत पे डिबेट नहीं होती। आज मैं सारे चैनल स्कैन कर रहा था, मतलब इतने गलत फजूल मौजूआत पे बहस हो रही थी जिसकी कौम को फ़ायदा कोई नहीं है, ना आपकी इज्जत में इजाफा होगा, ना आपकी आमदनी में इजाफा होगा, लेकिन हम कौम का भी टाइम ज़ाया कर रहे हैं और हम कर रहे हैं। अब लोगों ने छोड़ दिया है टीवी देखना, बिकॉज उस पर 7 से 11 बजे तक एक नैरेटिव चलता है सारों पे, वो एक मिनिस्टर तकरीर कर रहा होता है, सारों पे तकरीर कर रहा होता है। वो अभी नहीं, क्या कैसी आज़ादी है, क्या मतलब वो हम किस चीज़ पे खुश हो रहे हैं तरक्की बनाने पे? राव साहब दुरुस्त फरमा रहे हैं, हम हकीकत पसंदी का मुजाहरा करना होगा। जमील खान साहब छा चवंदो अवां त जीअं अवां बि चयो त सच में वॾी ताक़त आहे ऐं उन सचाईअ सां असांखे दुनिया ॾो बि पंहिंजो मौक़िफ़ रखण जी ज़रूरत आहे। ऐं पंहिंजे जीअं राव साहब ॻाल्हि कई त पंहिंजे घर खां शुरूआत थियणु घुरिजे, उन चेंज जी बि, उन सच जी बि। ऐं इतां खां जेकॾहिं सच ॻाल्हाइजे त कीअं ॾिसो पिया सर, मां इंट्रो में हिकिड़ो ज़िक्र बि कयो, अॼु की हिकिड़ी ख़बर हुई त 60,000 खां वधीक पाकिस्तानियुनि खे पिनण ते मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि मां डिपोर्ट कयो वियो आहे। ऐं हीउ पहिरियों भेरो कोन थियो आहे, उन खां अॻु बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन नोईअ जूं ख़बरूं असीं ॿुधंदा अचूं था। कहिड़े रीति हिकु पासे असां ॾिसूं था त इमेज बिल्डिंग जी ॻाल्हियूं थियनि थियूं ऐं उन ते फोकस बि नज़र अचे थो, पर ॿिए पासे जेके हिन क़िस्म जूं ख़बरूं साम्हूं अचनि थियूं, इहे केतिरो इम्पैक्ट करे सघनि थियूं असांजी इन सॼी एफर्ट खे? इन ॻाल्हि जी सम्झ असांजे केतिरा लीडर्स आहिनि जिन्हनि खे ईंदी त जेके माण्हू वञनि था पिया पिनण ॿाहिरि, उहे छो था वञनि या नौबत छो थी अचे? तव्हांजो मुल्क जेके 162 नंबर ते हुजे ह्यूमन डेवलपमेंट में, त ज़ाहिर आहे उहो हाणे असांजे लीडरान या काबरीन हाणे न पोयनि 30-40 सालनि खां जेको सिलसिलो हले थो पियो, त उन में असांजी तालीम बेहतर ख़राब थी पई आहे। स्टैंडर्ड उन जो तालीम में असां जेके कापी शापी करे कंहिं लिहाज़ सां शागिर्द असांजा पास थींदा आहिनि या पंहिंजी लियाकत ते बि, त दैट इज़ नॉट अलाइंड विद द इंडस्ट्री। इंडस्ट्री सां अलाइंड न आहे, ॿाहिरि था निकिरनि, कागज़ जो टुकड़ो हुननि जे हथ में आहे, डिग्री, नौकिरी नथी मिले, नौकिरी उहो बि नथी मिले छो जो नौकिरी लाइ खपनि पैसा कंहिंखे ॾियो, कंहिंजे खीसे में विझो, पोइ वरी नौकिरी मिलंदी, त टैलेंट तव्हांजो उअं ई बर्बादु थींदो थो वञे। हिकिड़ो आम माण्हू जेको आहे उन लाइ ज़िंदगी गुज़ारण हिते तमामु ॾुखियो थी पियो आहे। तव्हांजी
जेका ग्रोथ रेट आहे ॿुधाए छॾियो तव्हांखे एयर वाइस मार्शल साहब त ग्रोथ तव्हांजी रेट 1.7 1.8 ते अची वई आहे छाकाणि त उते इन मामले में तव्हांजा हर साल 18 लख जे क़रीब तव्हांजा नौजवान मार्केट में अचनि था पिया तालीम हासिल करे उन लाइ नौकिरी न आहे त ही ॻाल्हियूं ते इन में को शक न आहे त असांखे इन ते तवजो ॾियणु खपे मीडिया ते पंहिंजी जाइ ते पर पहिरियां के जेके असांजा पॉलिसी ठाहिण वारा माण्हू आहिनि उन्हनि खे अहसासु थींदो इन ते किथां शुरूआति कंदा तव्हांखे मां ॿुधायां त असांजे मुल्क में तक़रीबन 1400 खां वठी 1800 ताईं असां वटि वोकेशनल ट्रेनिंग स्कूल आहे इहे माण्हू पिनड़ छो था वञनि इन्हनि खे को हुनर सेखारियो वञे हा इन्हनि खे को मुल्क में थोरी इन्हनि जी आर्टिकल 38 जे तहत कॉन्स्टिट्यूशन आहे असांजो इन कॉन्स्टिट्यूशन जे आर्टिकल 38 जे तहत उन्हनि खे कुझु हक़ मिले हा माण्हू फुर लुट करे पोयनि 40 सालनि खां मुल्क खां पैसो ॿाहिरि खणी विया आहिनि बाक़ी जेको हाणे थोरो घणो बचो आहे इन ते बि लॻा पिया आहिनि इन करे मुल्क जी हालत आहे उनखे सुधारण सही था चवनि असांजा दोस्त उनखे सुधारण लाइ स्टेप वठणु खपनि पर हीअ ते असां आइडियल ॻाल्हियूं था कयूं न छो जी असांखे त इहा ख़बर आहे बजट जेॾी महिल पास थींदो आहे बजट जा जेके थॾा वॾा जेकी किताब मेज़ ते रखी छॾींदा आहिनि पार्लियामेंट में केरु पढ़ंदो आहे उनखे एतिरा सारा जेके उहो कानून पास थियनि था पिया केरु थो पढ़े हुनजो जेको अॻवान आहे उहो चवे थो पियो पार्टी जो चेयर त वठी ठीकु आहे सभिनीनि अंगूठो हणणो आहे हिते बसि सभिनीनि खे हा करिणो आहे ख़तमु थी वई त अहिड़नि मामलनि में असां बिल्कुलु हिकिड़े अहिड़े घोटाले में अची विया आहियूं त जंहिंमां निकिरणु असांखे ॾुखियो थो थिए इन करे माण्हू 60 आहिनि इहे 60,000 माण्हू ॿाहिरि वञण जी कोशिशि कनि था पिया त असां वञी पिनूं उते हिते उन्हनि खे मौक़ो नथो मिले जिन खे मौक़ो मिलियो आहे उन में विया आहिनि छो जो उन्हनि खे ॿियो को कमु अचे ई नथो पियो हुते उन्हनि खे को रियाल में को डॉलर में को पैसा मिली था वञनि इन करे वञनि पंहिंजे मुल्क मां माण्हू वञनि था पिया ॿेड़ियुनि में वञी ॿुॾी था वञनि छो जो ॾिसनि था पिया त असांजो फ्यूचर न आहे त इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे बिल्कुलु ऐं उनखां सवाइ बि जमील साहिब असां ॾिसूं था त हज़ारे उहे स्किल्ड जेके माण्हू आहिनि उहो जेके वञनि पिया जेको ब्रेन ड्रेन थिए पियो उहा बि का ॻाल्हि ॻुझी न आहे हर साल में असां ॾिसूं था त उन में अञा वाध पई थिए उन रेशो में बराबरि असां मुंहिंजो आर्टिकल 3 ॾींहुं छपियो आहे इन ॻाल्हि ते छपियो आहे जंहिंमें इहो जणायो वियो आहे कि माण्हू असांजा जेके हुनरमंद ऐं टैलेंट माण्हू आहिनि ब्रेन ड्रेन कीअं थो थिए मुल्क में तव्हांजी अपॉर्चुनिटी न थींदी मुंहिंजी त तमन्ना आहे कि असांजे मुल्क में उहा अपॉर्चुनिटी थिए उन मुल्क में उहे असां कदम खणूं जंहिंमें असांजा नौजवान जेके आहिनि जेके हुनरमंद आहिनि उन्हनि खे मुल्क में असां हिते इस्तेमालु कयूं ॿाहिरि छो वञूं छो वेंदा ॿार पंहिंजो घर दर छॾे को शौक़ु न आहे कंहिंखे ॿाहिरि वञण जो जेको पाकिस्तान में उन्हनि जी फैमिली आहे उन्हनि जा माण्हू आहिनि असां सभु ॿाहिरां घुमी फिरी असां जेके रही था सघूं मोटी था अचूं छो जे इन करे की ज़ाहिर हर माण्हू खे पंहिंजो मुल्क भलो लॻंदो आहे त उन में असांजे पॉलिसी मेकर्स जेके आहिनि उन्हनि खे थोरो ॾाहो थियणो पवंदो उन्हनि खे थोरो अकुल करणी पवंदी उन्हनि खे बेबी स्टेप वठणा पवंदा इन में एतिरे पैसनि ख़र्चु करण वारी ॻाल्हि बि न आहे जेके असांजा पहिरियां ई ठहियल आहिनि बजटेड इदारा आहिनि जीअं वोकेशनल ट्रेनिंग जी मूं ॻाल्हि कई स्कूल जेके आहिनि उन में तव्हां वटि इंटरनेशनल रेटिफिकेशन जा जेके साल में 1000 माण्हू नथा निकिरनि पिया 25 करोड़ जी आबादी मां त माण्हू ते जेको आहे असां त हिकिड़ी अहिड़ी फोर्स था ठाहियूं जेके बिल्कुलु ई वञी मुल्क ते इन्हनि तो भार पवंदो वज़न पवंदो मुल्क ते त असांखे हाणे इहो वक़्तु असां इस्तेमालु न कयोसीं पंहिंजी सुधारण लाइ त असां बसि डिबेट कंदा रहंदासीं बाक़ी प्रैक्टिकल स्टेप न थींदो ऐं वेतर असांजी जेका आहे ग्रोथ रेट ऐं बाक़ी सभु मामला ख़राबु थींदा पाकिस्तान उहो मुल्क आहे जेको इन वक़्तु जंहिंमें कास्ट ऑफ डूइंग बिज़नेस इहो मां नथो चवां SIFC जो माण्हू थो चवे जनरल साहब जेको SIFC सरबराह आहे ऐं हू कास्ट ऑफ डूइंग बिज़नेस ईज़ ऑफ डूइंग बिज़नेस सुपर टैक्स ऐं उनखां अल्ट्रा टैक्स सभु मिलाए जेके थोरो घणो वापारु हिते रहियो आहे उहे भॼनि था पिया हितां यारे त हाणे बसि कॉम्पिटेटिव असां रहिया न आहियूं त इन्हनि हाणे इन में कोई वधीक केतिरा पैसा बि न ख़र्चु थियनि था पिया इन में कुझु बसि बेबी स्टेप्स वठी कुझु मामलनि खे असां सुधारो आणियूं त मामिलो इहो मुल्क हिन में अलाह साईं हर का शइ ॾिनी आहे ऐं उन खे माण्हू इस्तेमालु करे थो सघे बाक़ी रहियो सुवाल ते असां पंहिंजा दुश्मन पैदा कंदा था वञूं इंडिया त आई आहे दुश्मन अफ़गानिस्तान बि असांजो को सजण न रहियो आहे पर असां त हमेशह उन्हनि खे पंहिंजो ॿाहिरि सम्झो आहे पर हाणे असांखे कहिड़ी बि असां इहा खुटी खई आहे त असां
फ़िलहाल को हिकमत अमली कयूं, को जान छॾायूं इन्हनि मामलनि खां, कहिड़े मुल्क दुनिया में किथे तरक़ी थी सघे जी तव्हां अटकिया पिया हुजो सभिनीनि सां हिते, या ॿिया तव्हां सां अटकिया पिया हुजनि, रस्तो को कढणो पवंदो जंहिंमें असांजी ही रस्तों जेका को कढ़ना टेंशन आहे पवंदो। ख़तम थिए। ठीक ये जमील साहब, हसन साहब आपकी तरफ आऊंगी, फाइनल कमेंट आपसे लूंगी सर कि बड़ी यहाँ पर अच्छी बातें हुई और जमील साहब ने कहा कि हम अगर आइडियल सिचुएशन पर ना भी जाएं, और उसका अभी फ़िलहाल तस्वर तो हमारे पास है, लेकिन अभी जो इस्टेब्लिश चीज़ें हमारे पास मौजूद हैं उनको यूटिलाइज़ करते हुए बेबी स्टेप से कुछ ना कुछ मामलात को बेहतर किया जा सकता है, और बजाय जो किसी और की जंग में उलझना या अपने लिए दुश्मन और पैदा करना, एक बेहतर माहौल क्रिएट हो सकता है बेबी स्टेप से। एग्री करेंगे आप? क्या कहेंगे आखिर में सर? हसन साहब। एग्री करते जी। हैं कि हमें अपना एक नैरेटिव बिल्ड करना था, हमें पब्लिक डिबेट में जाना चाहिए, अपने लोगों से बात करनी चाहिए कि वो वाटर सिक्योरिटी पे क्या चाहते हैं, कश्मीर पे उनका क्या ख्याल है, हमारे सिक्योरिटी सिस्टम्स के बारे में वो क्या बोलते हैं, एजुकेशन पे क्या। हमारी एजुकेशन इतनी आउटडेटेड है कि मैं आपको बता नहीं सकता। मेरा 10th ईयर है पढ़ाते हुए, आई नो फर्स्ट हैंड के जो एजुकेशन हमारी है उसका अल्टीमेट फायदा कोई नहीं है। फिर इससे आप आगे चलें तो आपको गवर्नेंस पे डिबेट करनी चाहिए, आपको बेबी स्टेप्स, यस आप डेली, हमें चाहिए कि हम कुछ ऐसा काम करें कि हमारे लोगों के लिए एक होप क्रिएट हो। लोग क्यों बाहर जा रहे हैं? एक तो अच्छी जिंदगी के लिए, यहाँ लाइफ की क्वालिटी नहीं। आप कराची में रहती हैं, कराची के रोड इस काबिल नहीं कि कोई पढ़ा लिखा आदमी उसके ऊपर चले, और इसी तरह और भी सेक्टर में हर चीज़ है, सिक्योरिटी का इशू है। तो हमें अपने मसाइल को हल करना चाहिए, हमें इंडिया को भूल जाना चाहिए, बराव साहब ने बिल्कुल सही कहा, और हमें आगे चलना चाहिए और लॉन्ग टर्म प्लान्स अपने बनाने चाहिए ताकि हमारे जी हसन साहब। नाज़रीन, राब्तो मुनक़िद थियो आहे। हसन हबीब साहब जो पॉइंट अची वियो बहरहाल, ऐं सभिनी एक्सपर्ट जी जेका राय ही तक़रीबन उहा साॻी राय आहे त कहिड़े रीत मामलनि खे बहितर करे सघिजे थो, ऐं हाणे ॿियनि इशूज़ खे छॾे करे, डिफेंसिव अप्रोच खे छॾे करे रियलिस्टिक अप्रोच खे असांखे करणो पवंदो इस्तेमालु। मां सभिनी खे महिरबानी कंदसि, जमील अहमद ख़ान साहब मूंसां गॾु मौजूदु हुआ, ऐं उन खां सवाइ हसन हबीब साहब ऐं एयर मार्शल रिटायर्ड आबिद राव साहब, सभिनी जी महिरबानी। सभिनी जी गुफ़्तगू मां ॿुधी। नाज़रीन, पंहिंजी राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।